अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया खालिद कलियार केवन न्यूज़ नेटवर्क हैदराबाद सां गॾु। आरटी सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी हैदराबाद के हुकुम तहत रोज़ाना के बुनियाद ते NCOC जे रहनुमा पंहिंजे टीम सां गॾु कोविड-19 की वैक्सीन की चेकिंग में SOP ते अमल कराइण लाइ हैदराबाद के मुख़्तलिफ़ गाॾियुनि के अड्डन ते अवामी ट्रांसपोर्ट जे 40 गाॾियुनि की चेकिंग कई वई, जिन दौरान कानून के इनहारफ़ी करण ते 17 गाॾियुनि जा चालान कटिया विया। सफ़र दौरान वैक्सीन जा कार्ड पाण सां गॾु न रखण ते 22 मुसाफ़िरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वई ऐं SOP तहत अमल न करण की सूरत में 3 गाॾियुनि के बर वक्त ज़ब्त पिण कयो वियो। दौरानिया चेकिंग जे मुसाफ़िरनि के कोरोना वायरस जा टीका लगाइण ऐं SOP ते अमल कराइण लाइ आगाही पिण ॾिनी वई। आरटी सेक्रेटरी जो चवणु आहे त जेकॾहिं अवाम पाण में अवेयरनेस न आणींदी तेसी ताईं असां मुख़्तलिफ़ अड्डनि ते चेकिंग कंदा रहंदासीं। केवन न्यूज़ नेटवर्क हैदराबाद।